ट्यून ठाई है। ठीक है। रुठे राणे अजूं मुखां रिहाणियूं रंग विसरी विया। रुठे राणे अजूं मुखां रिहाणियूं रंग विसरी विया। खिली ख़ुशि थी फला कहिड़ो खिलण जा ढंग। नेटवर्क जो मुसलसल डॉक्टर साहब वटि प्रॉब्लम हले तो पियो। बिल्कुल ही मुझे ख्याल है तो डॉक्टर साहब वटि लाइट वही आहे हली। अस्सलाम वालेकुम सर, मंजूर उद्दीन साहब। जी, आप कौन बात कर रहे हैं? जी लतीफ़ हैदर मंगनहार। हाँ ठीक है, तव्हां पंहिंजी माइक बंदि रखो, प्रोग्राम जो है वरी ॾिसूं था तव्हां सां ॻाल्हायूं था। ठीकु आहे लतीफ़? डॉक्टर साहब अची विया। जी डॉक्टर साहब भूल सका है। डॉक्टर साहब जेतिरा जेतिरा सख़्त कलाम लिखिया आहिनि, शाइरी कई अथसि, लॻे थो त इन्हनि मौक़नि ते उन सां ईअं ई पियो थिए शायदि जो लाइट जेका कहिड़े वक़्तु बंदि थी वञे। जी डॉक्टर साहब जी हाणे तव्हांजो जेको न्याणी जो नसीब। सही सही ऐं मूंखे इजाज़त ॾिनी वञे त दोस्तनि जा सवाल जवाब के शुरू कयूं या तव्हां को ठीक है ज़रूरी हुजे ॿुधायो त ठीकु आहे, न त सवाल ठीक है। साईं ही रशिया खां असांजो ज़ीशान जतोई साहब आहे, उनजो ऐं नीदरलैंड खां असलम आराई आहे। उन्हनि जो लॻभॻि साॻियो ई सवाल आहे पर लिखियल रोमन उन में आहे ऐं थोरो सराइकी स्टाइल में, छो त सराइकी आहे। चए तो डॉक्टर साहब सलीम साफ़ी दे नाल प्रोग्राम विच शायरी पढ़ी तुसां बहु ज़बरदस्त आई, हुण भी वॾा मज़ा आया, लेकिन उन तुसाडी शायरी उर्दू विच तर्जुमा थी है या नहीं, या असीं तुहाडी ई शायरी कॾहिं पढ़ियसि। मक़सद हिननि जो इहो तर्जुमो तव्हांजी शायरी उर्दू में थिए थी पई या न, या छा थियो? मूं पंहिंजी शायरी काफ़ी तर्जुमा कया आहिनि, ॿियनि दोस्तनि कया आहिनि। मुंहिंजो शायरी जे अंग्रेज़ी ट्रांसलेशन जो किताब तयारु आहे, जेको रुॻो ही थोरो सूरत हाल तब्दील थिए थो मार्केट में अची वेंदो जो। ऐं उन थोरो मिसाल तौरु तव्हांखे ॿुधायां थो। मुंहिंजो नज़्म आहे, ओ अमा मुंहिंजी जीजियल अमा, जेकॾहिं राति जे रहज़ननि जे हथां मां बि मारियो वञा मुंहिंजे साथियुनि जीअं, तोखे पंहिंजी ममता जो आहे क़िस्म, कीन तूं रोजां कोन दुखड़ो कजां। हिनखे मूं ई ट्रांसलेट कयो आहे उर्दू में। मां तू रोना नहीं, पासबाना ने ज़ुल्मत के हाथों अगर, पासबाना ने ज़ुल्मत के हाथों अगर, जेकॾहिं राति जे रहज़ननि जे हथां, पासबाना ने ज़ुल्मत के हाथों अगर, मैं भी मारा जाऊं कहीं ना कहीं, अश्क गिरिया से पलकें भिगोना नहीं। माँ तू रोना नहीं, माँ तू रोना नहीं, माँ तू रोना नहीं। ये शाही किले की फसीलें तुझे, ये शाही किले की फसीलें तुझे मेरी मौजूदगी का पता भी न दें, और दलाई की मनहूस जिंदान पर, और दलाई की मनहूस जिंदान पर मंडलाती हुई गिद्ध चीलें तुझे
खून आलूदा चुंचों से महवे तिनिस, कुछ बता भी जो दें, कुछ बता भी जो दें, मारी मारी थकी दर बदर तू फिरे, शाम गम भी अगर तुझको यूं देखकर तेरी हालत पे पुरसाओ मातम करे, चाहे कुछ भी हो माँ, दामन जब्त हाथों से खोना नहीं, माँ तू रोना नहीं, माँ तू रोना नहीं, माँ तू रोना नहीं। ये तकाजा है खूने अब्बासी है माँ, नजीर अब्बासी शहीद। ये तकाजा है खूने अब्बासी है माँ, जिसमें अपने को तोहफे में दूं किरचियां, कब तलक बंद जहनो जमीरो जबां, कब तलक वतन पर वर्दियां वर्दियां, ऐसे हालात में जबर की रात में, चाहे कुछ भी हो माँ, दामन जब्त हाथों से खोना नहीं, माँ तू रोना नहीं, माँ तू रोना नहीं, माँ तू रोना नहीं। इहो ई उन्हनि दोस्त खे जवाब आहे। बिल्कुल बिल्कुल ज़बरदस्त है। ॿियो सवाल जेको आहे सर क्यूबा मां अली हसन रिन साहब आहे, उहो त चए हा त डॉक्टर साहब तव्हांजी तख़लीक़ूं त असां पढ़ंदा रहूं था, छा इहा तख़लीक़ जी तंद अञा बि तपियल आहे या न? पुराणी शाइरी त सदाई असांखे नई ऐं लाज़वाब लॻे थी, पर छा वधीक को शाइरी जो किताब बि अचण वारो आहे? इहा तंद पुराणी रगो ततल कोन्हे, पर हाणे शोलो थी वई आहे। ख़ासि तौर ते मुंहिंजे लिवर ट्रांसप्लांटेशन खां पोइ, ऐं मुंहिंजा तक़रीबन 4 किताब शाइरी जा तयारु आहिनि, जंहिंमें हिकिड़ो किताब आउं कोशिशि कयां थो जंहिंमें मुंहिंजी उर्दू, सराइकी, फारसी, गुजराती या ॿी जेका शाइरी आहे उहा अचे, ऐं 2 किताब मुंहिंजा ॿिया वॾा शाइरी जा थी विया आहिनि। सो इहा तंद चोरियूं वेठा अञा ताईं, जेसी शरीर में सॻो आहे या तंद चुरंदी रहंदी। सही सर, हे सवाल ॾाढो थोरो पुछियो आयो आहे त USA मां आहे दारा शाहिद पवार। दारा शाहिद पवार USA चए थो त साईं सिंधी माण्हुनि खे वेगण वारी शाइरी ॾाढी वणंदी आहे। जीअं अवां अधूरा अधूरा चयो, उहो बि ॾाढो मशहूरु थियो, वणियो। असां रोल माण्हू हिकिड़े कंहिं ॻायो त उहो बि माण्हुनि खे ॾाढो वणियो ऐं पसंदि आयो आहे। वरी भई मूंखे बि इहा ख़बर आहे त 1995 में चई त हिते बि हिसाब पूरो आहे। जीअं त 1995 में माइकल जैक्सन जो मशहूरु गानो आई एम बैड तमामु घणो मक़बूल थियो, जंहिंमें बैड यानी ख़राब लफ़्ज़ खे फ़ख़्रिया अंदाज़ में पेश कयो वियो ऐं उतां जे आलमनि तमामु घणी तनक़ीद कई। छा पाण खे अहिड़ियुनि शयुनि खां गुरेज़ करणु खपे या न? दारा बिल्कुलु गुरेज़ करणु खपे, पर निमाणाई जेका आहे उहा असांजे क़ौमी मिज़ाज जो हिसो आहे। सदियुनि खां असांजो सूफ़ियाना मिज़ाज आहे सिंधी माण्हुनि जो, निमाणाई उन जो हिकिड़ो हिसो आहे, ऐं निमाणाई ख़राबु ॻाल्हि न आहे। नंबर ॿी ॻाल्हि त तव्हां मुंहिंजो जेको रेफरेंस ॾिनो आहे अधूरा अधूरा, घणा इहो चवंदा आहिनि त इहो तव्हांजो आहे हाणे एहसास शिकस्त आहे या एहसास एतराफ़ आहे, उनजो एतराफ़ आहे या ॿियो आहे। न, ही हिकिड़ो एहसास महरूमी आहे। ऐं महरूमी कहिड़ी शइ खां आहे? फाही जा फंदा चुभण खां वियासीं। इहा महरूमी न आहे त पैसा कोन मिलिया या घर कोन मिलियो या ही कोन मिलियो या ही ॻाल्हि कोन थी या न, इहो हो त असांखे त इनकलाबी हुआसीं, असांखे फाही जा फंदनि जी चुमण जी आस हुई, असांखे उहे न मिली सघिया, इहा महरूमी। सो आउं तव्हां सां जुज़ी तरह इतफ़ाक़ करे सघां थो, पर कुली तरह आउं तव्हां सां इतफ़ाक़ कोन थो कयां को असांजे मिज़ाज में महरूमी या एहसास कमतरी आहे। थैंक यू। साईं जर्मनी मां आहे काका सिंह, चए थो त असां सिख जेके आहिनि भई मौसीक़ी जा शौक़ीन आहियूं, त मूं सिंध जे तमामु वॾनि फ़नकारनि जे आवाज़नि में, आबदा परवीन ऐं यूसुफ जे आवाज़नि में तव्हांजा कलाम ॿुधा आहिनि, पर छा कंहिं पाकिस्तान जे ॿिए कंहिं क्लासिकल वॾे फ़नकार बि अव्हांजा कलाम ॻाया आहिनि या ॿुधाईंदा त कंहिं ॻाया? सिंध जे फ़नकारनि खे
छॾे करे सिंध खां ॿाहिरि मूंखे मलका नूरजहान ॻायो आहे, मूंखे मुंहिंजो हिकिड़ो गीत लता मंगेशकर ॻायो आहे ऐं ॿियो किथन ॻायो आहे मूंखे, ऐं आबदा ऐं मोहम्मद यूसुफ जो हिन जो तव्हां ज़िक्र कयो ऐं सिंध जे हर नौजवान आर्टिस्ट फनकार मूंखे ॾाढे सुहिणे अंदाज़ सां ॻायो आहे। जी सर हंगरी मां दानिश परमार जो सवाल आयो आहे। हंगरी मां जी दानिश परमार जो सवाल आयो आहे त सर सहाफ़त, सियासत, NGO, डॉक्टरी ऐं शाइरी अव्हां खे मज़ो किथे आयो? ऐं इन सां जुड़ियल ई हिन पुछियो आहे त अव्हां जे शाइरी जी इंस्पायरेशन मुशाहिदो आहे या घणो पढ़णु? तव्हांजे सुवाल जो दानिश पहिरियों जेको हिसो आहे त ज़िंदगी जा इहे सभई पहलू आहे, सियासत, सहाफ़त, NGO त इहो असांजो फर्ज़ हो त असां डॉक्टरनि वधीक डॉक्टरनि अची हिते जे माण्हुनि जे लाइ कुझु कयूं, उहो असां कयो। ऐं पर मुंहिंजी सुञाणप ऐं सुञाणो सभिनि खां वधीक जेका आहे सा मुंहिंजी शाइरी ऐं शाइरी जो पंहिंजो हिकिड़ो हुस्न आहे, रंग आहे, रूप आहे। ऐं मुंहिंजी इंस्पायरेशन वधि में मूंखे जेका इंस्पायरेशन आहे सा त लतीफ़ साईं खां आहे, हुनजी ॿोली खां आहे, हुनजे डिक्शन खां आहे, हुनजे फ़िक्र खां आहे। पर ॿियनि सॼी दुनिया जे शाइरनि कबीर नरोदा खां वठी फैज़ अहमद फैज़ ताईं इहे मुंहिंजे इंस्पायरेशन जो हिसो रहिया आहिनि। ऐं मूंखे हर जाइ ते हर कम में जेको हूं पंहिंजे रूह सां, पंहिंजे दिलि जे गहराइनि सां, दिलि जे हुज़ूर सां कयो आहे। ऐं किथे मूंखे ईअं न थियो मूं कमु कयो हुजे ऐं बेदिली सां कयो हुजे ऐं मज़ो न आयो हुजे त पोइ छॾे वेंदो आहियां, उहो कमु हुन में हथु कोन विझंदो आहियां। बाक़ी शाइरी मुंहिंजी ज़िंदगी जो हिसो आहे, बाक़ी सियासत जा उहे सभु हुनजा हिसा आहे। महिरबानी तव्हांजी। महिरबानी डॉक्टर साहब। ऐं कुझु ॿियनि दोस्तनि खां काफ़ी अहिड़े क़िस्म जा सवाल आहिनि, उन्हनि सभिनी जी महिरबानी, टाइम 2.5 कलाकनि खां मथे पाण क्रॉस पिया कयूं, तो उनजे करे कुझु दोस्त पंहिंजा कमेंट ॾींदा त उन्हनि खां वठूं था। ॿियनि दोस्तनि जा सवाल मूं सभिनी जा तक़रीबन पढ़िया आहिनि ऐं इन्हनि सवालनि जे अंदरि उहे सवाल अची था वञनि, तो वरी बि हिकु दफ़ो सभिनी सां माज़रत ऐं गुज़ारिश कंदुसि अनवर अज़ीज़ चांडियो साहब जेको लाहौर साईं पंहिंजा कमेंट उन्हनि खे कीअं लॻो, लाहौर खां आहे अनवर। रोहित साहब महिरबानी, लख लाइक। हिकु शानदार प्रोग्राम में ॿीहर शिरकत ते मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे ऐं ख़ासि तौर ते हुन प्रोग्राम में जंहिंमें साईं आकाश अंसारी साहब हुजनि, उन में जेके शिरकत न कयूं आहे त वाक़ई अफ़सोस थिए आहे। आकाश अंसारी साहब बाबति छा थी सघिजे थो, खोड़ सारनि दोस्तनि हुन तारीफ़ में चयो। बहरहाल असां उन ख़ुशकिस्मत माण्हुनि मां, नौजवाननि मां आहियूं जिन पंहिंजी ज़िंदगी में शेख अयाज़, उस्ताद बुखारी, तनवीर अब्बासी, शमशल हैदरी, आकाश अंसारी, अयाज़ गुल समेत ॿियनि उन्हनि शाइरनि खे ॾिठो, उन्हनि खे ॿुधो ऐं उन्हनि सां मिली सघियासीं। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी इहा ॻाल्हि पंहिंजे ॿारनि खे ॿुधाईंदे। असां उन दौर में हुयासीं जंहिं वक़्त में उहे शाइर, सवेरे जामी साहिबु चयो त न, ही कुझु शाइर हूंदा आहिनि जंहिंजी शाइरी सिर्फ़ु मुशाइरे ताईं हूंदी आहे, कुझु शाइर हूंदा आहिनि जंहिंजी शाइरी सिर्फ़ु पढ़ी वेंदी आहे ऐं पोइ यादि बि न रहंदी आहे। पर यकीनन आकाश अंसारी उहो शाइर आहे जेको असांजे मुस्तक़बिल में, यानी कि असांजे माज़ी में, 70 ॾहाके में, 80 जे ॾहाके में मौजूदु हाणे, पर इंशाअल्लाह ताला ईंदड़ 100 सालनि ताईं इन शाइरी में ऐं सिंध में ज़िंदा रहंदो। ऐं हुनजी इनक़िलाबी मज़ाहिमत ऐं शौर वारी शाइरी, ऐं उन खां सवाइ यानी कि असां उन दौर में आहियूं जंहिं दौर में हू असां सां गॾु आहे। असांजी ॾाढी ख़ुशी आहे इन ॻाल्हि जी त न सिर्फ़ु 2 किताब न, पर जीअं साईं जन पाण ॿुधायो त संदसि 4 किताब अञा अची रहिया आहिनि ऐं असांखे यकीन आहे त उहे 4 किताब तमामु ज़बरदस्त हूंदा। ख़ासि तौर ते पाण ई ॿुधाए रहिया आहिनि त लिवर ट्रांसप्लांटेशन खां पोइ वापसी अचण खां पोइ उहो शोलो जेको आहे बड़ी भंभर थियो आहे। मूंखे उहो ॾींहुं यादि आहे जंहिं ॾींहुं साईं जन जी लिवर ट्रांसप्लांट जी ऑपरेशन थी हुई ऐं इस्लामाबाद में हुउसि ऐं उन ऑपरेशन थिएटर जे ॿाहिरां हुउसि, जंहिं मां हुनखे वठी अचे ICU में वठी पिए विया
ऐं मां हुनजे ICU ताईं हुनजे ट्रेलर खे डॉक्टर सां गॾु छिकींदो वियुसि ऐं मूं सां हथनि खे चुनी पाती। ऐं यकीन कयो उहो वक़्तु सभिनी लाइ ॾाढो जज़्बाती वक़्तु हो, सिंध में रहंदड़ दोस्तनि लाइ, असां लाइ बि हुयो। ऐं असांखे ख़ुशी आहे खे सिहत ॾिनी आहे। ऐं हिन खां अचण खां पोइ जेको हीउ अॼु जो वक़्तु आहे सिंध जो, जंहिंमें भले सियासत सिंधियत वारे सिंधी ऐं सिंधी ॿोली वारे तरफ़ ॾे शायदि थोरी घटि अंसर नज़र अची रहियो आहे, पर असांखे हिन ॻाल्हि जो यकीन आहे त हीउ दौरु किताबनि में रक़म थींदो ऐं तारीख़ में जेको कुझु पढ़ियो वेंदो उहो आकाश अंसारी जी ज़ुबानी हूंदो। महिरबानी, लख लाइक। वॾी महिरबानी चांडियो साहब। असां सां गॾु आहे महेश साहब, सिंध अख़बार जो एडिटर। साईं ॿ लफ़्ज़। महेश साहब। साईं महिरबानी। जेको आहे त जामी साहब आकाश जे हवाले सां उनजी शख़्सियत ते, उनजी शाइरी ते ॾाढो बहितरीन नमूने ॻाल्हायो। मुख़्तसर मां ॿ टे ॻाल्हियूं हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि त हिकु साईं आकाश अंसारी साहब जी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो शाइरी तरन जे आवाज़ में जॾहिं सिंधी यूनिवर्सिटी में मां पढ़ंदो हुअमि, LMC में शहीद नज़ीर अब्बासी जी बरसी जे आवाज़ ते उन ओ अम्मा जॾहिं ॻाए सॼे सभिनी खे रुआए विधो, उन ई शाइरी खां असांखे जेको आहे वॾी हिमत ॾिनी, वॾो जज़्बो ॾिनो। आकाश साहब असांजे लाइ, सिंध जे माण्हुनि जे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। आकाश जहिड़े शाइर खे, जेको इनकलाबी शाइर आहे, जेको आशिक़नि जो शाइर आहे, उनखे लता मंगेशकर ॻायो आहे, उनखे नूरजान ॻायो आहे, उनखे आबदा परवीन ॻायो आहे, ऐं हाणे उनखे यूसुफ ॻायो आहे, हाणे उनखे नौजवान वली तमामु बहितर नमूने ॻाए पियो। आकाश जी जामी ॻाल्हि कई, आकाश जे शाइरी सां गॾु शख़्सियत जा बि तमामु ॾाढा हिकिड़ा बहितरीन माण्हू आहे। असां हुनजे हथ जी ठाहियल जेका मानी जेका खाधी आहे, उहो जेको तमामु सुठी मानी बि पचाईंदो आहे। ऐं आकाश जॾहिं लिवर ट्रांसप्लांट कराए आयो ऐं मोटी आयो त पोइ हुनजे मान में जामी साहब वारनि जेका हैदराबाद में हिकिड़ी दावत रखी ऐं हुनमें हुन वाइदो कयो त मां शाइरी खे कंदुमि। हुन जेको ॿी हुन ट्रांसप्लांट खां पोइ जेको आहे जेका शाइरी कई, मोहतम महबूब मूंखे मुर्की चयो, वली अञा कुझु जियो, वली अञा कुझु जियो, इहा माना असां सभिनी जे लाइ हिकु पैगाम हो। त मां ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं मां तव्हांजे हिन प्रोग्राम जे हवाले सां हिकु कमेंट्स बि लिखियो त जेकॾहिं तव्हां ज़ाहिर एंटरटेनमेंट आहे, शाइर सां आहे, पर उहो पॉलिटिकल हवाले सां बि जेकॾहिं हिन प्रोग्राम खे थोरो ॾिसो जी NFC जे हवाले सां हिकिड़ो हले पियो, जेकॾहिं तव्हां ज़मीर घुमरे साहब जेको इन ते को अहिड़ो को डिस्कशन रखंदव त ॾाढो हिन वक़्तायती शइ थींदी, हिन में काफ़ी असां मुफ़ीद फ़ाइदो वठी सघूं। वॾी महिरबानी महेश साहब, तव्हांजी तजवीज़ बिल्कुलु जेको आहे असां नोट करे छॾी आहे। थैंक यू। ऐं हींअर असां सां कैनेडा मां अहमर नदीम मेमण साहब जेको आहे उहो वेठो आहे। सो अहमर साहब खे गुज़ारिश आहे त उहे हिन प्रोग्राम जे बारे में, अहमर नदीम मेमण साहब, साईं तव्हां पंहिंजी माइक जेका आहे खोलिजो हितां ऐं पंहिंजा कमेंट ॾियो। अहमर नदीम मेमण, कैनेडा खां, कैनेडा, कैलेगरी कैनेडा खां अहमर नदीम मेमण साहब। साईं मुबारकूं तव्हां ॿिन्ही ॼणनि खे, एतिरी ज़बरदस्त गैदरिंग तव्हां कई ऐं एतिरा दोस्त सॼी दुनिया मां आया। आकाश साहब इंटरनेशनल फेम जो माण्हू आहे ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे, असां पाकिस्तान अची उन्हनि खे नथा ॿुधी सघूं, पर तव्हांजे हिन प्रोग्राम जे थ्रू असां सभिनी जेको आहे सो ॿुधो उन्हनि खे। ऐं जामी चाटे साहब जो तमामु महिरबानी जो एॾो डिटेल में उन्हनि जी पर्सनैलिटी ते असांखे ॿुधायईं, ॻाल्हियूं कयूं जेके असांखे ख़बर न हुयूं, ऐं इहे जेके आहिनि सो ॾाढी यादगार महफ़िल रही ऐं उमेद ते अहिड़ी महफ़िलूं तव्हां कंदा रहंदो। वॾी महिरबानी अमर नदीम साहब तव्हांजी। सदाईं तव्हां असां सां पूरो वक़्तु जेतिरो प्रोग्राम हलंदो आहे वेठा हूंदा आहियो, ऐं वरी इहे ऑफिस जा पना ऐं कम इहे बि तव्हां मां ॾिसां थो थींदा था रहनि। वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं सदाईं हीउ प्रोग्राम असां क़ाइमु रखणु चाहियूं था हमेशह। महेश साहब जीअं नवां मौज़ू ॾिए थो ऐं इहे दोस्त जेका बि असांखे तजवीज़ ॾींदा त इनशाला असां उन्हनि खे अॻिते हलाईंदासीं। पंहिंजो दुबई खां असांखे दो खां ॼाण साहब जेको आहे उहो वेठो आहे, उनखे गुज़ारिश आहे पंहिंजा
महिरबानी रमेश भाउ, महिरबानी तव्हांजी लख लाइक, मंजूर भाउ लख लाइक, ऐं तव्हांजी तमामु घणी महिरबानी जे तव्हां मूंखे ॻाल्हाइण जी चांस ॾिनी। अॼु जो जेको प्रोग्राम तमामु VIP रहियो, ज़बरदस्त रहियो, ऐं माशाल्लाह अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। ऐं जामी चांडियो साहिबु जेको ॻाल्हायो साईं शख़्सियत ते, साईं शाइरी ते, उहो बि ॾाढो मूंखे वणियो। ऐं साईं जामी साहिबु ऐं आकाश साहिबु आया दुबई मंझि, पर मुंहिंजी बदकिस्मती हुई जे मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात कोन थी सघी। पोइ शायदि मुंहिंजी मसरूफ़ियत हुई या मां पाकिस्तान हुअसि या आउट ऑफ कंट्री हुअसि। बहरहाल तमामु ज़बरदस्त असांजो प्रोग्राम थियो ऐं साईं जामी साहिबु तमामु ज़बरदस्त ॻाल्हायो। ऐं स्पेशली जेको सो आउं हिकिड़ो इनकलाबी माण्हू रहियो आहियां, क़ौम परस्त रहियो आहियां, रहंदुसि ऐं आहियां अञा ताईं। शेख अयाज़, उस्ताद बुखारी, मुंशी इब्राहिम, हाफ़िज़ निज़ामानी जी शाइरी आउं वधि में वधि पसंदि कंदो आहियां, महिरबानी। ऐं पर साईं जेको आहे सो आकाश साहिब सां मुंहिंजी मुलाक़ात कोन्हे, पर उनजी तारीफ़ आउं हमेशह ॿुधंदो रहंदो आहियां ऐं हमेशह असांजे दिलनि में रहंदो आहे। हुन हमेशह असांजे दिलनि ते राज कयो आहे। ऐं हुनजा क्लोज़ दोस्त लाइक ख़ालिद गुल निज़ामानी ऐं हफ़ीज़ कुंभार, इहे मुंहिंजा क्लोज़ दोस्त आहिनि, उहे हमेशह उनजी तारीफ़ कंदा रहंदा आहिनि। ऐं तमामु घणी महिरबानी, तमामु जेको आहे सो साईं असांखे सुठी शाइरी ॿुधाई, महिरबानी लख लाइक। हाणे साईं ते ॻाल्हाइण जेको आहे सो हाणे आउं साईं ते छा ॻाल्हाईंदुसि, आउं हिकिड़ो मज़दूर माण्हू, मिसकिन माण्हू आहियां। साईं ते ॻाल्हाइण जे लाइ वक़्तु खपे, ॾींहं खपनि, साल ऐं सदियूं खपनि। साईं आकाश साहिब ते ॻाल्हाइण जे लाइ के वॾा अदीब मुक़रर हुजनि, स्कॉलर हुजनि, उहे ॻाल्हाइनि। आउं छा ॻाल्हाईंदुसि, बसि आउं चवंदुसि अलाह ताला हुनखे हयाती ॾे, ख़ुशि रहे, आबाद रहे। महिरबानी, लव यू, थैंक यू। डॉक्टर खुशहाल कालाणी साहब हैदराबाद में मौजूद है। डॉक्टर साहब की गुजारिश है कमेंट जी। जी डॉक्टर खुशहाल साहब। खुशी खिलियासी डॉक्टर साहब जलावतन ऐं जलावतन जहिड़ी ख़ूबसूरत शाइरी जो तकलीफ़कार डॉक्टर आकाश अंसारी जी महिरबानी, जंहिं पंहिंजे कीमती वक़्त मां पंहिंजूं घड़ियूं कढी असांजी कचहरी में शामिल थियो। इन सां गॾु भाउ कांटे साहिब जी बि महिरबानी, जंहिं दोस्ती भाईचारी जिदलियाती तख़लीक़ ऐं फिक्र ते ॾाढो मुफ़्तसिल ॻाल्हाए। जॾहिं आकाश साहिब पंहिंजी फारसी शाइरी ॿुधाई पे त मूंखे ॿ टे फारसी जा लफ़्ज़ यादि अची विया आहिनि, चयो तव्हांखे ॿुधाए छॾियां। ज़रूरु ज़रूरु साईं ज़रूरु। हिकिड़ो शाइर चवे थो त चार चीज़ दिले गमे बरगद। जी साईं। वरी चवे थो त गुलाब चाह त शब माहो, आबे रवां, रूए निगार ऐं शराब अलस्त। मुंहिंजे ख़्याल में हिनखे तफ़सील में वञण जी माना जी ज़रूरत कोन्हे, तव्हां सभु सम्झी विया हूंदव। उनजी वरी भिटाई सां वरी ईअं चयो आहे त ए बाबिया तोखे टई टोट सरिया, हेठि जर मथे मंझर पासे फिरिया, जीअं मूं होत वियास त हूंद न ॿोलियां बाबिया। पर मूंखे हिते वरी थोरो फिक्र थो थिए त साईं भिटाई साहिब उनजे हालतुनि जे हवाले सां शराब जो नालो कोन वरितो। इन खां पोइ आख़िर में रमेश साहिब जी महिरबानी, जंहिं इन कचहरी खे जारी रखियो आहे, उमेद कयां थो तव्हां जारी रखंदा। महिरबानी। वॾी महिरबानी डॉक्टर कालाणी साहब। हुसैन जरवार जेको आहे इस्लामाबाद खां वेठो आहे, हुसैन जरवार साहब मुख़्तसिर कुझु चवणु चाहियो। हुसैन जरवार। रमेश आजा ऐं मंजूर हुजनि साहब, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हांखे मुबारकूं हुजनि। तव्हां शानदार क़िस्म जा प्रोग्राम कया आहिनि। अॼु जी डॉक्टर आकाश सां जेका तव्हां शाम मल्हाई आहे, उन में डॉक्टर साहिब जी शाइरी ऐं खेसि ॿुधी, जामी साहिब जेको डॉक्टर साहिब जी शख़्सियत ते ॻाल्हायो, ॾाढो मज़ो आयो। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी टाइम थी चुको आहे, उन करे इहो आहे त
डॉक्टर साहब खां आख़िर में कुझु ॿुधिजे। मूं सवेरे जेको आहे सो कमेंट्स में बि लिखियो हो त डॉक्टर साहब खां संदुसि कोर्ट जेको नज़म आहे उहो ज़रूरु ॿुधणु खपे, छाकाणि त जीअं सवेरे जामी साहब चयो त डॉक्टर साहब 30-40 सालनि में जेका बि शाइरी कई आहे त उहा सिर्फ़ु 2 किताबनि में आहे ऐं उन्हनि 2 किताबनि में को बि नज़म या को बि शेर अहिड़ो नथो लॻे ॼण उहो मतिलबु को इज़ाफ़ी नज़म न आहे। एॾा त बहितरीन क़िस्म जी शाइरी उनमें जेका आहे उन चई आहे जेका 2 किताब माण्हुनि खे बरज़बान यादि आहिनि। त उन्हनि में हिकिड़ो जेको उनजो नज़म आहे कोर्ट, उहो अॼु जे हालतनि ते ठहकी अचे थो। डॉक्टर साहब खां फरमाइश आहे उहा असांखे ज़रूरु। महिरबानी। वॾी वॾी महिरबानी जनाब साहब। दोस्त असांजो वेठो आहे साईं गुज़ारिश आहे त कमेंट पास करे पंहिंजा साह शेख साहब साईं ॿुधो पिया। अब्दुल्ला सोलंगी साहब, अब्दुल्ला सोलंगी जी साईं छा चवणु चाहींदा? अब्दुल्ला सोलंगी असांजो ॾाढो खावड़ी दोस्त आहे। इहो जेको बि अदबी प्रोग्राम थींदो आहे उते वञी पुॼंदो आहे। दोस्त आहे असांजो, हुनजे करे दिलि वॼे ऐं दोस्तू बीहे वारो चकर आहे ऐं ॾाढो ॼाणू आहे ऐं सुठो लिखंदड़ आहे। असांजी बि रहनुमाई कंदो रहंदो आहे। अब्दुल्ला सोलंगी, मंज़ूर सोलंगी मशहूरु शाइर आहे, हुनजो माइट आहे। जी अब्दुल्ला साईं आकाश साहब गुज़िरियल नसुलनि ऐं ईंदड़ नसुलनि जे उत्साह जो सबबु आहे ऐं मां त चवंदुसि त हू असांजे माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल जो शाइर आहे। बसि मां चवां त हुनखे जेकर ॿुधूं ऐं हुनखे बि टाइम ॾियूं त उहो बहितर आहे। वॾी महिरबानी तव्हांजी अब्दुल्ला सोलंगी साहब। मंज़ूर हुजण साहब, कंहिंखां तव्हां चाहियो कमेंट वठण त मूंखे ॿुधायो या तव्हां वठो नज़र। डॉक्टर आकाश आउं चाहींदुसि त असां सां गुज़िरियल प्रोग्राम में त प्रोफेसर सुरेश कुमार वाधवानी साहब मौजूदु हुआ ऐं अॼु बि असां सां सॼे प्रोग्राम में साईं प्रोफेसर सुरेश कुमार वाधवानी साहब मौजूदु रहिया आहिनि। त सुरेश कुमार वाधवानी साहब पंहिंजा आकाश साहब जे लाइ प्रोग्राम जे बारे में पंहिंजा ख़्याल जेके आहिनि उहे असां सां वॾनि प्रोफेसर सुरेश कुमार वाधवानी साहब। साईं महिरबानी साईं मंज़ूर साहब। आकाश साहब जी बिल्कुलु बहितरीन जेको आहे जामी साहब ते ख़्याल ॾिना ऐं जाम शाइरी बि ॿुधीसीं। अञा थोरो जेकॾहिं साईं आकाश सियासत में कीअं रहिया, हुननि जो दौरु कीअं रहियो, हींअर सियासत में छो न आहिनि, छाजे करे न आहिनि, ऐं सियासत में अॻिते कीअं अञा नौजवान खे अॻिते वधणु खपे ऐं कीअं छो अॼुकल्ह नौजवान असांजो जेको आहे सियासत खां परे आहे ख़ासि करे। त ऐं ॿियो ई थोरो मज़ो हुयो त साईं सां मुंहिंजी मुलाक़ात जेका ज़ाती थी हुई हैदराबाद में जॾहिं आया पंहिंजो ऑपरेशन करायो हुन खां पोइ, ऐं ॿियो साईं सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई फेसबुक ते। जॾहिं मां बाक़ू हुउसि साईं मूंखे गाइड कंदो रहियो त हीउ घुमो हू घुमो, त मूं इहो बि साईं खां जेको आहे ॿुधण पियो चाहियो त बाक़ू खे हुननि कीअं ॾिठो। मूंखे त वधीक काफ़ी सूफ़ी लॻा, छाकाणि रशिया खां आज़ादु थियण खां पोइ त मूं हुननि में एतिरी जुनूनत कोन ॾिठी, न मज़हबी न का ॿिए पासे जी। ऐं मां थोरो इन साईं जा ॿुधणु चाहींदासीं थोरो सियासत में। हा साईं, बिल्कुलु इन्हनि सवालनि जा जवाब जॾहिं आख़िरी ॻाल्हि ॿोल कंदा साईं डॉक्टर आकाश साहब त उन्हनि में इहे ॻाल्हियूं जा जवाब ज़रूरु ॾींदा ऐं लख सराहवान जो असांजे समूरनि प्रोग्रामनि में शरीक थींदा था रहो ऐं असांखे उमेदु आहे तव्हां अॻिते बि असांजे सभिनी प्रोग्रामनि में असां सां शामिलु रहंदव ऐं असांजी रहनुमाई कंदा रहंदव। वसीम निज़ामानी साहब मौजूदु आहे कंडो केसर खां। असीं चाहींदासीं त वसीम निज़ामानी साहब पंहिंजा ख़्याल उहे सभिनी प्रोग्रामनि में शामिलु रहंदा आहिनि, पंहिंजा ख़्याल असांखे पंहिंजे ख़्यालनि सां। वसीम निज़ामानी साहब। जी वसीम निज़ामानी साहब।
वसीम ज़मानी साहब माइक खोली है, नेटवर्क जो शायद प्रॉब्लम है। असां सां शामिल आहिनि लतीफ़ हैदर ऐं वकार ख़ासकली साहब, काशिफ सिद्दीकी साहब, असीं उन्हनि खे भलीकार था चऊं, ऐं नियाज़ अहमद अबरो साहब मौजूद आहिनि। नियाज़ अहमद अबरो साहब, अवां कुझु चवणु चाहींदा? तयमुंदर साहब, सभु खां पहिरीं त लख करोड़ उमेश साहब चाहियां जा जो ही अहिड़ा प्रोग्राम थी असां हिकिड़ी सिंधियुनि खे हिकिड़ी तमामु घणो उत्साह ऐं असांखे तमामु घणी हिकिड़ी ॼाण ॾियो पिया। आकाश अंसारी साहब मुंहिंजो फेवरेट हिकु शाइर आहे। असल में मुंहिंजी एतिरी अञा उमिरि कोन आहे जो मां साईं सां कचहरी किथे करे सघां। असांखे बि क़ौम परस्तनि सां ऐं सिंधी शाइरनि सां उस्ताद बुखारी जे ज़िले जो आहियां ऐं उस्ताद बुखारी खे घणो पढ़ंदो आहियां, पर जस ॼाण थो जामी चांडिस साहब खे जिन तमामु घणी रोशनी विधी असांजे आकाश अंसारी साहब खे। ऐं आकाश साहब जी जंहिंमहिल हींअर बि असां ॾिसूं पिया त हींअर बि साॻियो ई जज़्बो रखनि पिया, उहो साॻियो ई हुननि खे उहो साॻियो ई इश्क़ु आहे असांजी इनकलाबी शाइरी सां। ऐं तमामु वरी मां हिकिड़ी तमामु हिकिड़ी भेटा ॼाण थो पियो असांजे बहितरीनु हिकिड़े शाइर खे जेको आकाश अंसारी आहे, जीअं असांजी इन सिंधी क़ौम जो हिकिड़ो जापो आहिनि ऐं असांजे हिकिड़े सिंधी क़ौम खे पाण उजागर कंदा पिया। महिरबानी तव्हांजी। महिरबानी। असां सां गॾु आहिनि काशिफ सिद्दीकी साहब। काशिफ भाउ, तव्हां कुझु चवणु चाहींदा? काशिफ सिद्दीकी साहब, हैदराबाद खां दोस्त आहे काशिफ सिद्दीकी। अस्सलाम वालेकुम। महिरबानी हुजण साहब ऐं दोस्त जेके दोस्त आहिनि, तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थियो ऐं सच पुछो त अहिड़ी कचहरी कॾहिं कोन थी आहे लाइव, माना आम्हूं साम्हूं वारी जेका लाइव आहे कोन थी आहे। जेकी टेक्नोलॉजी जे दौर में ऐं हिन कोरोना जे दौर में एॾी ज़बरदस्त कचहरी ऐं घर में मूसट वारे माहौल में जॾहिं माण्हू अंदरि वेठो आहे ऐं उते जॾहिं डॉक्टर आकाश साम्हूं अची इहा ई सिंध आहे, पाण सभु सिंध आहियूं त ज़ाहिर आहे यकीनन। ऐं डॉक्टर आकाश साहब मां फ़ख्र सां चवां थो त असांजो मुंहिंजो मेंटोर बि रहियो आहे ऐं दोस्त बि चई सघूं था, छाकाणि हुनजो जेको फ्रेंडली तबियत आहे, दोस्ताना जेको तबियत आहे, ऐं यकीनन इलाही खोड़ सारी कचहरियूं बि कयूं आहिनि। पर हिकिड़ी जेका ॻाल्हि अहम आहे हुनखे ईअं चऊं त मुंहिंजे ख़्याल में कंहिंजो बि कंपेरिज़न न हूंदो आहे। सलगल शेख ख़याल आहे त हुनजो कंपेरिज़न न आहे। हर शाइर जो, हर फ़िक्र जो, हर ख़्याल जो, हर जेको बि तख़लीक़कार आहे हुनजो पंहिंजो हिकिड़ो सब्जेक्ट आहे, उहो पंहिंजी तरफ़ वञे थो ऐं उहो पंहिंजी सुञाणप पैदा करे थो। डॉक्टर आकाश जी हिकिड़ी पंहिंजी सुञाणप आहे ऐं उन में को बि शक न आहे। ऐं हिन वक़्तु बि सिंध खे ज़रूरत आहे त असांजो जेको नौजवान आहे उनखे अहिड़नि क़िस्म जे डॉक्टर आकाश ऐं ॿिया जेके शाइर आहिनि उन्हनि जी तख़लीक़ुनि सां उन्हनि खे फ़ैज़याब कराइजे त हू सिखी सघनि, कुझु सम्झी सघनि। नो डाउट अॼु जो जेको नौजवान मंजूर जी जी
मां सोचा कमेंट हाणे पूरा थी विया, पाण कोशिशि कयूं त डॉक्टर साहब ॾे वापसि वञूं। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ठीकु आहे। कुझु ॿुधाइणु चाहे, कुझु कमेंट ॾियणु चाहे, उन खां पोइ आख़िर में तव्हां वरी सभिनी जा प्रोग्रामनि जो। ठीकु आहे। डॉक्टर आकाश अंसारी। आऊं सभिनि दोस्तनि घुराइतो आहियां जेको आहे सो मूंखे बर्दाश्त कयो आहे। रशिया खां वठी जर्मनी खां वठी क्यूबा ताईं, क्यूबा खां वठी कैलकरी कनाडा ताईं ऐं हैदराबाद, टंडो केसर, सभिनि दोस्तनि जो जेको मोहबतूं दोस्तनि जेके वधियूं आहिनि, जो मूं वटि जवाबु कोन्हे। थैंक यू सो मच। कोई नज़म ॿुधाइणु चाहींदा त? हा, ही मुंहिंजो नज़म आहे साकरो। वीरपुर साकरो सटे जो साहेली शहर आहे ऐं हिन में उते जी ॿोली, उते जे जेके माण्हू रहनि था, ख़ासि तौर ते उते जा जेके मुहाणा माहीगीर, उन्हनि जी ॿोली खे मूं कोशिशि करे एडाप्ट करण जी कोशिशि कई आहे। हाणे मूंखे वरी साकरो पियो सॾे, हाणे मूंखे वरी साकरो पियो सॾे, टांग थी वई तिखी, साई अख पई ॿुॾे। हाणे मूंखे वरी साकरो पियो सॾे, यादगीरियुनि सां यारी किथे थी टुटे, यादगीरियुनि सां यारी किथे थी टुटे। उहो मुहाणी मच्छूं जा न मारे सघी, सा असांखे कुर्ब जी कुंडी काढ़ी, बिना गाह जे ॼण त मारे वई। कुंडी में गाह विझबो आहे, अटे जो या कंहिं जो, बिना गाह जे ॼण त मारे वई। जंहिंजे टहकनि सां टांगर जे टारी जियां, जंहिंजे टहकनि सां टांगर जे टारी जियां, ॼाण सारी मुहाणनि जी महकी पे। जिस्म जंहिंजो पिपर जे पननि जीअं हो, चिलकणूं चिलकणूं, झरकणूं झरकणूं, तिरकणूं तिरकणूं। उहो जा मानियर जो मुश्की बदन ॾे टपो, जीअ में जेका जल्दी हणी थुक अथई बेवफा, थुक अथई बेवफा। चपन सां चई ॼण त काजौर ॼरके खे चोटी पई, ॼण त काजौर ॼरके खे चोटी पई। साह विचड़िया हुआ, निखट निखरिया हुया, लफ़्ज़ विया सभु लुड़ी, अखर उखड़िया हुया। बाबरे टांडे जीअं जिस्म टहिकी पियो, समुंड सहकी पियो, पिर पूरी पसीने में वेही पुसी, पिर पूरी पसीने में वेही पुसी। रात खां भी रड़न ॼण वियो हो रुसी। आस्ते 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 वीर वापस वरी, माक पेई ठरी, तंद छोलियूं छॾे, तंद वियो सांत थी पयूं छोलियूं छॾे। अॼु मूंखे वरी साकरो पियो सॾे, अॼु मूंखे वरी साकरो पियो सॾे। दुआ सिंह, एनीथिंग एल्स सर? ॾिसूं था साईं, शयूं त जाम आहिनि। मूं तव्हां चयो त 8-9 शयूं, सो उहे मूं खोले रखियूं हुयूं। हिकु गज़ल आहे, गज़ल मूं कोन पढ़िया आहिनि अॼु, जेको मूं परवीन शाकरे इनाम कयो आहे ऐं मुंहिंजी ॾाढी पसंदीदा शाइर हुई। रोज़ जल्दी घर वञण जी पियो करे, रोज़ जल्दी घर वञण जी पियो करे, ॼण त हू मूंखे छॾण जी पियो करे। वाह वाह, ही डिक्शन वाह वाह।
वाह वाह। साईं जो वरी जेको आहे मां सम्झां थो त मंज़ूर साहब ॿुधो पिया? मंज़ूर हुजण साहब ॿुधो पिया तव्हां? बिल्कुलु ॿुधां पियो। जी वरी बि हेलो नेटवर्क हेलो जी प्रॉब्लम। जी जी मुंहिंजो नेटवर्क जो प्रॉब्लम हले पियो। साईं जो नेटवर्क जो ई प्रॉब्लम। आवाज़ अचे पियो रमेश? बिल्कुलु अचे। आवाज़ अचे पियो? बिल्कुलु अचे पियो। हाँ बिल्कुलु। मां चयो साईं जो वरी नेटवर्क जो ॾाढो बिल्कुलु जेको आहे हेलो जी जी मंज़ूर जामी साहब हाणे नेटवर्क ठीकु आहे, नेटवर्क ठीकु आहे। ठीकु आहे जामी साहब, तव्हां कुझु ॿ अखर आख़िर में चवणु चाहियो त? मतदान कचहरी हुई पुॼाणी ते आहे। मूंखे ॾाढो मज़ो आयो शामिल थी तव्हां दोस्तनि सां, ऐं अॼोकी शाम ॾाढी बहितरीनु रही ऐं ॾाढी उत्साहींदड़ रही। ऐं बसि चवणो हो मां सवेल चई चुकुसि। मूंखे सची ॻाल्हि आहे त तव्हांजी हिन वेहक में ॿीहर शामिल थी अॼु ॾाढो मज़ो आयो। वॾी महिरबानी। अदी इंदिरा पूनवाला, तव्हां कुझु जेको आहे चवणु चाहियो आख़िर में? जी 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 हा। आकाश अंसारी सां मां गॾिजी चुकी आहियां। सिंध में बि IAS सां मुलाक़ात थी चुकी आहे ऐं दोस्तनि वांगुरु ई आहियूं। मां उन ते कोन ॻाल्हायो। ॿुधण में अचां थी पई? ॿुधण में अचां थी साईं? जी जी मां ॿुधण में अचो पिया। हा त दोस्ती वांगुरु ई आहे, पर मां तंहिं वक़्तु अचानक वाइरी थी वियसि जो मंज़ूर हुजैन साहिब अचानक चयो, मूंखे अनाउंस कयो, सम्झ में न आयो। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे जो मां हितां बि सॼी कचहरी ॾिठी आहे। तव्हांजी सची पची ॾाढियूं कोशिशूं आहिनि मंज़ूर हुजैन जूं ऐं रमेश ठाडा जी ऐं जिन बि कयो आहे। आकाश अंसारी साहिब हमेशह यादि रहंदा ऐं उन्हनि जी मुलाक़ातूं बि यादि रहंदियूं ऐं दोस्ती हुन में ई आहे। उन्हनि जो हिकिड़ो गीत ई जेको आहे सो सॼी दुनिया में मशहूरु थी वियो आहे, असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा। हिते बि ॻाईंदा आहियूं, इंडिया जा बि ॿार जेके आहिनि से पोइट्री ॻाईंदा आहिनि। महिरबानी जो तव्हां ॿिन्ही मूंखे वरी चवण लाइ चयो। मूंखे आकाश अंसारी ते तमामु घणो ॻाल्हाइणो, पहिरीं जेकॾहिं चई छॾियां हा त ॾाढो सुठो। महिरबानी। लव यू अदी, लव यू अदी, लव यू अदी, लव यू। वॾी वॾी महिरबानी मंज़ूर हुजण साहब। पंहिंजो प्रोग्राम जेको आहे डॉक्टर आकाश अंसारी साहब, तव्हां अञा कुझु वधीक चवणु जेकॾहिं चाहियो त ॿुधायो। पाण प्रोग्राम खे हींअर वाइंड अप पिया कयूं। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां हेतिरो टाइम कढियो ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जामी चांडियो साहब असांखे चई चुका। अदब शाइरी ऐं इन ते जेको आहे रखंदा इंशाल्लाह जारी रहंदा। सो तव्हां वरी हिकु दफ़ो तव्हां जीअं महफ़िल जा मोर आहियो, तव्हांखे चऊं था कुझु चवणु चाहियो त डॉक्टर अंसारी साहब? साईं प्रोग्राम मुसलसल 3 कलाक हलियो आहे रमेश, ऐं सॼी दुनिया मां दोस्तनि जी शिरकत रही। ऐं हींअर बि कैनेडा खां दोस्त वेठल आहिनि, मुख़्तलिफ़ मुल्कनि खां दोस्त वेठल आहिनि। त ही दुनिया हिकु ग्लोबल विलेज वांगुरु हिकिड़ो ॻोठ थी वियो आहे, ऐं जिते न सिर्फ़ु वॾे चाह सां डॉक्टर आकाश अंसारी जामी चांडियो ऐं ॿियनि दोस्तनि जा ख़्याल जेके दोस्त ॿुधाइनि, मां सम्झां थो असांखे बि हिकिड़ो नओं उत्साह मिलियो आहे। दोस्त एॾो प्यार सां असांजी हिमत अफ़ज़ाई हौसला अफ़ज़ाई कनि था त असीं इन्हनि सिलसिलनि खे अॻिते बि जारी रखूं। असीं थोराइता आहियूं उन्हनि सभिनी दोस्तनि जा जिन असांखे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां असांखे जॉइन कयो ऐं असां सां आख़िर ताईं जेके दोस्त गॾु रहिया उन्हनि जा बेहद थोराइता आहियूं। ऐं ख़ासि तौर ते प्रोफेसर सुरेश कुमार वाधवानी साहब, मुमताज़ खादिर मेमण साहब ऐं इंदिरा पूनावाला, शाह शेख हैंगरी मां जवाद साहब ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त, सूरज जयपाल चांडियो, अनवर अज़ीज़
अमानुल्ला जिग ऐं साहिल कुमार, परवेज़ अली भुट्टो, हकनवाज शीरा चंडियो, अकील अबड़ो, वसीम आकाश सीताई, सनाउल्ला अतीक, फैसल नजर मोराई साहब, अहमद लतीफ़ मेमन साहब, अब्दुल्ला सोलगी साहब ऐं मंजूर गरमई साहब, सब मंजूर सेठार साहब, डॉक्टर मुबारक लाशारी साहब ऐं हकनवाज शिराज चांडियो, सरफराज करीम शेख, हिज़बुल्ला जुड़ेजो साहब, उन सभिनी जा अज़ीज़ मेमन साहब, मोहसिन हकड़ो साहब, हुसैन जनवार साहब, इन्हनि सभिनी दोस्तनि जा असीं बेहद फराइता आहियूं ऐं उमेद त उहे दोस्त असां सां अॻिते बि इन्हनि प्रोग्रामनि में गॾु रहंदा। आकाश साहब खे असां हिकु दफ़ो ॿीहर भली कर कयोसीं इन प्रोग्राम में असां सां शामिल थियण। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। ही प्रोग्राम हमेशह जारी रहंदा। आख़िर में डॉक्टर साहब जो कलाम मिलंदो ऐं ही मीटिंग ऑटोमेटिक पूरी थींदी। ठीकु आहे। उम्र जुड़ियल हुई शायद हटाड़ी लगी खुटी पे प्यार जी ना टूटी पई प्यार जी ना टूटी पई छोड़े बोड़ियो रूढ़ी